वारे शहर जो अमन अमान तबाह, रोज़ चोरियूं फुरियूं आम बणियल। पुलिस इंतजामिया अघूर निंड, शहरी वीचारा ख़ौफ़ में वरतल, घरनि खां निकिरण खां बि ख़ौफ़ज़दा। वारे शहर जो अमन अमान तबाह, रोज़ सरेआम चोरियूं फुरियूं, गुंडागर्दी, दहशतगर्दी, आम शहरी परेशान। मिस्किन शहरी घरनि ताईं महदूद। अॼु सुबह सवेर लाड़काने खां वापसी थींदड़ कॉलेज भरिसां बीठल 5 हथियारबंदनि मज़दा गाॾी रोके ड्राइवर वाहिद बख्श बुघियो, मोला बख्श छुटो, अब्दुल शकूर बुघियो ऐं ॿियनि खां रोक रक़म 30,000 क़ीमती मोबाइल फ़ोनूं फुर करे आसानी सां फ़रार। मुतासिरनि शहरियुनि सां गॾिजी फाज़िल राहू चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई वारे पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ धरणो हयो। धरणे में मौलवी मोहम्मद सिद्दीक मंगणेजो, मोहम्मद सादिक तुनियो, अज़हर अमीराणी, मीर अमीर बुघियो, मुहर्रम साहिबानी, अली रज़ा ख़ान चोलियाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीने अंदरि करोड़े रुपया रोक रक़म शहरियुनि दुकानदारनि खां फुरियूं थियूं आहिनि, पर पुलिस इंतज़ामिया लापरवाह बणियल आहे। हाणे त शरीफ़ शहरी घरनि ताईं महदूद थी विया, एतिरा ख़ौफ़ज़दा आहिनि जो घरनि खां ॿाहिरि निकिरनि नथा। असां IT सिंध DIT लाड़काने खां घुर कयूं था त शहर अंदरि थियल फुरियूं चोरियूं वापसि कराए शहर जो अमन अमान बहाल कराए शहरियुनि खां बेचैनी ख़तमु कराई वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस कंबर अॻियां धरणो हणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।